बुढ़े साहब बस मस्जिद में थी वो ॾाढो थी वई हुई रवायती ॿुधा बि सघे बहरहाल पोयनि खे बि सबक़ आहे हाणे गवर्नमेंट हिन खे मेंटेन करे न सर मेंटेन कयो बेड़ी ही मेंटेन कयो जेको कुझु आहे बचो आहे सरदार सर हाणे तव्हां मूंखे ॿुधायो हिन खे घणो वक़्तु आहे इनकम खे तव्हांखे लॻे थो को 5 साल में को सोचे को 5 साल में को थियो न न माली कोन था न सिर्फ़ु इहो जी सर टे माण्हू अंदरि विया थी छो त हीअ महिनो त न परिया पिया न जेको ईअं खणी वञनि हा तुंहिंजी हाल
छा था चओ भाई थी आहे का मेंटेनेंस तव्हां सोचियो न मेंटेन थियल आहे मां वञा त ही एतिरो बि रखियो पर त पटे छॾंदो भई हाणे मल जे वक़्तु कमु पोइ त अच्छा